वज़ीर आज़म जे मुमलिकती वज़ीर डॉक्टर महेश कुमार मलानी चयो आहे त थर जो कोयलो पाकिस्तान जी तवानाई लाइ गेम चेंजर साबित थी रहियो आहे, जेको पाक चीन कॉरिडोर दोस्ती जो बहितरीन मिसाल आहे। हुन अॼु थर नवां कोल फायर्ड पावर प्रोजेक्ट जो इफ़्तिताह करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थर कोल पावर शॉर्टफॉल पूरो करण लाइ 2600 मेगावाट बिजली फराहम करण में मदद करे रहियो आहे। हुन चयो त थर में 75 लख टन कोयले जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, जंहिंसां सस्ती बिजली पैदा करे $2.5 अरब जी बचत थी सघे थी। हुन वधीक चयो त थर जे कोयले मां बिजली पैदा करणु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो, जंहिं थर जे कोयले खे कारो सोन सॾियो हो। हुन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई आहे त थर जे कोयले जी रॉयल्टी ऐं ॿिया फ़ाइदा थर जे मक़ामी माण्हुनि ॾांहुं मुंतक़िल कया वञनि। उन मौक़े ते MPA फ़कीर शेर मोहम्मद बलालाणी, अॻूणे ज़िले काउंसिल चेयरमैन डॉक्टर गुलाम हैदर समेजो, वज़ीर आला सिंध जो ख़ासि मुआविन वीरचे कोल्ही, पोंजूमल भील, दोस्त अली राहिमू, PP अॻवान, सुशील मलानी, सेक्रेटरी एनर्जी अबूबकर मदनी, एडिशनल सेक्रेटरी एनर्जी असदुल्ला भुट्टो, डिप्टी कमिश्नर थरपारकर डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल, SSP थरपारकर आबिद अली बलोच, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर नेडम सारा जावेद, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर गिरीश कुमार ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।